अॼु 21 फरवरी मादरी ॿोली जो आलमी ॾिहाड़ो आहे। इन ई हवाले सां आउं पंहिंजो कालम अंबड़ जे ॿोलीअ जो ॾिहाड़ो पेश करे रहियो आहियां। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हू असांजो चैनल सब्सक्राइब कनि, जीअं असांजूं वीडियोज़ ऐं ख़्याल संदनि ताईं तसलसल सां पहुचंदा रहनि। दोस्तो, गॾियल क़ौमुनि पारां हर साल 21 फरवरी ते मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। इन ॾिहाड़े जी तारीख़ जे हवाले सां चयो वञे थो त विरहाङे खां पोइ जॾहिं हिंदुस्तान ऐं पाकिस्तान नाले ॿ मुल्क वजूद में आया त भारत सां लॻंदड़ बंगाल वारे इलाइक़े खे ओभर पाकिस्तान जो नालो ॾेई पाकिस्तान जो हिकु हिसो बणायो वियो, जॾहिं त पाकिस्तान जे ठहण शर्त उर्दू ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो ऐं ओभर पाकिस्तान में बंगाली ॿोली ॻाल्हाई वेंदी हुई। 1952 में हुकूमत उते उर्दू ॿोली खे लागू कयो त ढाका यूनिवर्सिटी जे शागिर्दनि इन ख़िलाफ़ एहतजाज कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ जे बचाव लाइ तहरीक हलाई। 21 फरवरी 1952 ते जॾहिं इहे शागिर्द पंहिंजे ॿोलीअ खे बचाइण लाइ एहतजाज करे रहिया हुआ त पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें 4 शागिर्द मारिजी विया। इन्हनि शागिर्दनि पंहिंजी मादरी ॿोली जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजे जाननि जो नज़रानो ॾिनो। इन ई तहरीक जे नतीजे में 29 फरवरी 1956 ते पाकिस्तान में हिकु नओं कानून मंज़ूर करे बंगाली ॿोलीअ खे लिख पढ़ यानी क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वियो। जॾहिं त 21 फरवरी 1952 ते 4 शागिर्दनि जे क़त्ल वारे वाक़े खां पोइ गॾियल क़ौमुनि पारां इन ॾींहं जे हवाले सां मादरी ॿोलियुनि जो ॾिहाड़ो मल्हायो वञे थो। मुल्क ॿ टुकर थियण बैदि बि मुल्क जे बाक़ी मादरी ॿोलियुनि सां साॻियो मतभेदी सलूक जारी आहे। जंहिं सलूक सबबि बंगाली असां खां अलॻि थी विया हुआ। जॾहिं बि नंढनि सूबनि जे हक़नि जे हवाले सां का ॻाल्हि थिए थी त अलाए छो वफ़ाक़ी हुकूमत खे मुल्क जी ख़ुदि मुख़्तियारी ऐं मज़बूत वफ़ाक़ यादि अचे वञे। 1973 जे आइन जे आर्टिकल 251 में उर्दूअ खे मुल्क जी क़ौमी ॿोली करार ॾिनो वियो आहे। हाणे जॾहिं आर्टिकल 251 में तरमीम करे सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची खे क़ौमी ॿोलियूं करार ॾियण लाइ जदोजहद ख़ासि तौर ते सिंध में थी रही आहे, तॾहिं वरी बि वफ़ाक़ी हुकूमत खे ॼण त मुल्क जी सालबियत ख़तरे में महसूसु थी रही आहे। हीउ को पहिरियों भेरो न आहे जो सिंधी ॿोलीअ खे भित सां लॻाइण जी कोशिशि थी रही आहे। इन्हनि ज़्यादतियुनि जा जेकॾहिं पेरा खणंदासीं त इहो सिलसिलो क़याम पाकिस्तान खां शुरू थींदो महसूसु थिए थो। अक़वाम मुतहदा पारां 1953 में मादरी ॿोली ज़रिए तइलीम बाबति हिकु तफ़सीली रिपोर्ट पेश थी हुई त को बि ॿार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी मादरी ॿोली में बिना कंहिं ज़हनी मुंझारे जे फज़ीलत सां बहितर तइलीम पाए सघे थो। सिंध जे आलमनि ऐं तइलीमी माहिरनि बि मादरी ॿोलीअ में तइलीम जे अहमियत खे सम्झंदे सिंध असेंबली खे सिंधी ॿोली बाबति कानून साज़ी करणु ऐं उनखे सरकारी तइलीमी इदारनि में राइज करण जो मशवरो ॾिनो ऐं 1972 में जॾहिं सिंध असेंबली ऐं इन जे आर्टिकल 142 तहत इन ई तजवीज़ खे मान ॾींदे सिंध जे तइलीमी इदारनि में सिंधी ॿोली पढ़ाइणु लाज़मी करार ॾियण जो बिल सिंध असेंबली में आंदो त सिंध यूनिवर्सिटी ऐं हैदराबाद बोर्ड में सिंधी ॿोली खे दफ़्तरी ॿोली बणाइण ख़िलाफ़ु जहिड़ा हंगामा थिया ऐं केतिरा ई सिंधी इन्हनि फ़सादनि में शहीद थी। उर्दू मीडिया सिंधी ॿोली ख़िलाफ़ु पंहिंजी वावेला जारी रखी ऐं उर्दू का जनाज़ा है ज़रा धूम से निकली
जहिड़ियूं सुर्चूं ॾेई न फ़क़ति ॿरंदड़ बाहि खे फूकूं ॾिनियूं पर सिंधी ॿोली ख़िलाफ़ ज़हर भोॻाचींदियूं रहियूं। सिंध असेंबली में पेश थियल इहो बिल आइन जे आर्टिकल 142 मुताबिक़ हुयो, पर नाम निहाद उर्दू मीडिया तसब पसंदी जो मुज़ाहिरो कंदे आइन जे इन जी शिक जी बेनराफ़ी कई। उर्दू मीडिया जे प्रेशर के क़बूल कंदे पीपल्स पार्टी जी उन वक़्त जी वफ़ाक़ी हुकूमत मुदाख़लत करे इन जे बिल ते अमल रोकराए छॾियो ऐं आइन जे शिक 142 जी भजकिरीब कई। हिन वक़्तु जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे मुकमिल ख़ुदि मुख़्तियारी ॾियण जी ॻाल्हि कंदी नथी सघिजे, तॾहिं संदसि कौल ऐं फ़इल में तज़ाद ऐं सिंधी अवाम लाइ हिन हिसास मसइले ते संदसि ख़ामोश मुखालफ़त हिकु अहिड़ो सुवाल बणिजी वई आहे जंहिंजे जवाब खां सिंधी अवाम बिल्कुलु वाक़ुफ़ु आहे। हैरत ऐवाननि में वेठल इन्हनि सिंधी मेंबरनि ते आहे जेकी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾियण वारे मुतवक़े बिल ते कन लाटार करे रहिया आहिनि। अहिड़नि माण्हुनि खे सिंधी क़ौम कॾहिं माफ़ न कंदी। महिरबानी।